बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिए सिंध जे नारे सां तो खून तपे, जो अख मेरी खणे धरतीअ दे दोस्तो, छॾियूं उन जो हेकर कंद। हू धारियो हू वॾेरो न खपे न खपे, हाकिम हरगिज़ न खपे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असां पंहिंजे राजा शकील चैनल में हिकु नौजवान शाइर, लेखक ऐं कारकुन, अदीब ऐं उस्ताद मोहतरम वफ़ा हाकिम वसान साहब असां सां मौजूदु आहे। अचो त अॼु उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगीअ जे बाबति ॻाल्हि ॿोल करियूं। उमेदु आहे त साईं जो इंटरव्यू, असां इंटरव्यू न चवंदासीं, साईं सां हिकिड़े क़िस्म जी कचहरी चवंदासीं। साईं सां हिकिड़ी नंढड़ी कचहरी बि थींदी ऐं साईं जहिड़ा जेके फॉलोअर आहियो या चैनल आहे राजा शकील, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त प्लीज़ ऐं प्लीज़ वधि में वधि लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं जेका बि जंहिं शख़्सियत सां का बि असांजी ॻाल्हि ॿोल हुजे या कचहरी हुजे त अव्हां ताईं पहिरीं नोटिफिकेशन मिले। अस्सलाम वालेकुम साहब, ख़ुशि आहियो? कहिड़ा तबियत? ठीकु आहे सर? रब साईं जा लख एहसान, महिरबानी सर जो तव्हां आवा पंहिंजो कीमती जेको आहे टाइम छो असांखे ॾिनो। सर, तव्हां खां पहिरियों मुंहिंजो जेको जीअं चइजे खणी सुवालु था चऊं, असांजो सुवालु आहे त तव्हांजी ज़िंदगीअ जो जेको पस मंज़र हो या जेको ज़िंदगीअ जो कैफ़े किरदारु हिनमहिल ताईं जेतिरी तव्हांजी उमिरि आहे खां वठी इहे ताईं तव्हांजी ज़िंदगी कीअं गुज़री ऐं लतीफ़ साईं जो हिकिड़े शेर जूं ॿ सिटूं तव्हांखे ॿुधायां थो। साईं चए थो, अला ॾाढी मथियां ॾाढी ॾिठल सन, मूंसां मुंहिंजी घुराई इन जो वॾो पस मंज़र गहरो आहे। तव्हां मूंखां मुंहिंजी ज़िंदगी जे बारे में सुवालु पुछियो आहे। मुंहिंजी ज़िंदगी हिकु ॿारहाड़ीअ जे आम माण्हू जे, आम जी ॿारहाड़ीअ जो हारी हूंदो आहे, हारी जे घर में पालना थी आहे, पैदाइश थी आहे। मुंहिंजो वाल साहब हिकु फ़क़ीर माण्हू क़ुरान पाक पढ़े रहिया ऐं ॿी साल तालीम कोन हुई, पर हुननि हिकिड़ो तमामु बहितरीनु कमु कयो। मूंसां गॾु मुंहिंजा जेके ॿ भाइर हुया उन्हनि खे तालीम ॾियारी। तालीम असांजो इंसान जो हिकिड़ो शऊर आहे ऐं शऊर असांखे रस्तो ॾसींदो आहे पंहिंजी ज़िंदगी जा दाना चारा जेकी ज़िंदगी में था उन्हनि खे फेस करण लाइ असांजी रहनुमाई कंदो आहे। सर, तव्हां अदब में कीअं आयो या शौक़ु हुयो तव्हांजो या हिकिड़ी दिलि जी हिकिड़ी ॻाल्हि चइजे? असुल हीअं आहे बाबा, कुझु माण्हू ईअं हूंदा आहिनि त उन्हनि जो ख़ानदानी पस मंज़र अदब में हूंदो आहे, उनजा वॾड़ा बि अदीब हूंदा आहिनि, अदब में हूंदा आहिनि, त पोइ उहे वरी लिखियो आहे, पढ़ियो आहे, पंहिंजी ज़ाती तजुर्बे, पंहिंजी जेको इलामी इश्क़ आहे उनजे। सर, अॼुकल्ह जेको नौजवान शाइर बि आहिनि माशाल्लाह, या ईअं खणी चइजनि त जेके हिकिड़ा अहिड़ा शाइर बि आहिनि जंहिंखे मतिलबु कंहिं सुर या ताल जी ख़बर न आहे, उहे बि शाइरी कंदा। नवां फ़नकार बि अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त केतिरा अची विया आहिनि। इन्हनि जे मुताबिक़ तव्हांखे कीअं थो लॻे त इहा शाइरी हिकिड़े माहौल जे हिसाब सां सही आहे, ॿुधणु खपे, या इन शाइरीअ खां पासो न? बिल्कुलु न। इहा असांजे सिंधी समाज जी या सिंधी माण्हुनि जी इहा फितरत न रही आहे जेका अॼुकल्ह असांजी बाज़ारी शाइरी हले पई आहे, जेको नौजवान जंहिं तरफ़ मुतवजह थियनि था। असल में इहा असांजी ॿोलीअ जो, असांजे अदब जो, सकाफ़त जो बिगाड़ आहे। ऐं मां त ईअं चवंदुसि त इन्हनि माण्हुनि ते एक्शन खयो वञे, इन्हनि ते कदम खयो वञे, इन जा मनफ़ी असर असांजे समाज ते पइजी रहिया आहिनि, असांजे मुआशिरे ते वञा कि मुसबत असर नथा पवनि। अदब शाइरी जेकी वॾी ॻाल्हि आहे, उन में अचण खां पहिरीं सिखिया लाज़मी आहे। सिखिया सां गॾु मां त चवां थो उहो माण्हू शाइर नथो थी सघे जेसिताईं हुन वटि इश्क़ न आहे। उहो इश्क़ सां क़ौम सां हुजे, इश्क़ खां सवाइ कोई शाइर अदीब नथो थी सघे। छा फील कंदा आहियो? या हिकिड़ी अहिड़ी ख़ुदा जी हिकिड़ी ॾात हूंदी आहे, उहा ॾात तव्हां वटि मौजूदु थी थिए, या हिकिड़ी ॾिनल हूंदी आहे, का शिरक जो तोहफ़ो हूंदो आहे? असल में शाइरी लिखण जे लाइ कोई टाइम फ्रेम कोन हूंदो आहे, को माण्हू वेही टाइम ते लिखे। शाइरी हिकिड़ी कुदरती ॾात आहे ऐं हीअ कुदरती इल्हाम आहे। जॾहिं इल्हाम थींदो आहे माण्हूअ ते काई कैफ़ियत तारी थींदी आहे त पोइ कुझु लिखी सघंदो आहे। ऐं मां चवां थो त हीअ हिकिड़ी आम ॻाल्हि बि आहे त हर शाइर माण्हू आशिक़ नथो थी सघे ऐं हर आशिक़ शाइर नथो थी सघे। इहो फ़र्क़ु आहे। ऐं असां मुंहिंजो अलाह जी इहा महिरबानी मूं ते रही आहे त मूं जेको कुझु लिखियो आहे, जेको कुझु पढ़ियो आहे ऐं कुझु परखियो आहे, उहो ई सभु कुझु पंहिंजी किताबनि में, पंहिंजी शाइरीअ में, पंहिंजे लफ़्ज़नि में हिनखे आंदो आहे। ख़ासि करे मुंहिंजे इश्क़ जो महावर जेको रहियो आहे उहा मुंहिंजी सिंध धरती रही आहे। सिंध धरतीअ जा ग़रीब माण्हू रहिया आहिनि ऐं जेके असांजा ॿाहिराड़ीअ जा हालात आहिनि, समाज जा जेको असांजो उनजो वॾो असरु रहियो आहे मूं ते। ऐं लिखण महिल हर शाइर, कहिड़ो बि शाइर हुजे,
उहो ॾाढी ॾुखी करब मां गुज़रंदो आहे ऐं हिकु हिकु लफ़्ज़ हिकु हिकु अख़र असांजो उहो जेको शाइर लिखंदो आहे उहो हुनखे पंहिंजो खून ॾियणो पवंदो आहे ऐं शाइरी का मज़ाक कान्हे। तव्हांखे कहिड़ो लम्हो ज़िंदगीअ में अहिड़ो को हादसो थियो हुजे या अहिड़ी का पंहिंजी ज़िंदगीअ में को अहिड़ो वॾो ॾुखनि जो पहाड़ टुटो हुजे, अहिड़ो को लम्हो तव्हांखे यादि ईंदो हूंदो या पंहिंजे मुंहं सां काश चवंदा हूंदो त हीअ शइ हीअं न थिए हा या हीअं थिए हा? असल में हर माण्हू पंहिंजे अंदरि में हिकु न हिकु कहाणी रखे थो ऐं हिन दुनिया में जेके माण्हू पैदा थिया आहिनि तक़रीबन कंहिं न कंहिं करब मां कंहिं न कंहिं मरहले मां गुज़रणो पवंदो आहे, पर शाइर अदीब माण्हू जंहिंजी जेका हक़ आहे उहा तमामु नफ़ीस ऐं नाज़ुक हूंदी आहे। उहा हर दुनिया जे मसइले ते हर पंहिंजे क़ौम जे मसइले ते पंहिंजे धरतीअ जे मसइले ते हुनजी नज़र तेज़ हूंदी आहे ऐं मूंखे घणी तकलीफ़ तॾहिं थींदी आहे जॾहिं कंहिं ग़रीब खे मजबूर खे किथे बेवस ॾिसंदो आहियां या किथे नाइंसाफ़ी थींदी आहे कंहिंसां मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। इहे लम्हा ॾाढा ज़िंदगीअ में ॾुखिया हूंदा आहिनि। ऐं वाक़ई जी ॻाल्हि कई ज़िंदगी इंसान सभु हर माण्हूअ जी ज़िंदगी वाक्यनि सां भरियल हूंदी आहे, पर कुझु अहिड़ा ॻाल्हियूं कुझु वाकिया कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजा लक्ष्य सदाईं जे लाइ छॾे ॾींदा आहिनि ऐं माण्हू जी ज़िंदगी तब्दील करे छॾींदा आहिनि। मुंहिंजी शादी थी तक़रीबन शाहनवे उहा मुंहिंजी पहिरीं शादी लव मैरिज हुई। वञी जदोजहदुनि सां वॾी कोशिशि सां उहो हुन मंज़िल ते पुॻासीं, पोइ वरी इम्तिहान वठण वारे अहिड़ो इम्तिहान वठी छॾियो सॼी ज़िंदगीअ जे लाइ इहो वाक़ियो इहो धरती ते नथो ॾेई सघे। हुनजी फौतगी हुनजी जुदाई हुनजो मौत हुनजी अधी ज़िंदगी लाइ वञणु ॾाढो सही माना तव्हांखे वफ़ा मिली बग़ैर माना अधूरी मिली। ईअं तव्हां चओ त उहो इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो इम्तिहान हुयो ऐं अलाह जी महिरबानी जो मां पंहिंजे सब्र ऐं शुक्र सां उहो इम्तिहान पास बि करे वियुसि ऐं हुनजे लाइ मूंखे ॿियो हिकिड़ो रस्तो जेको मिलियो उहो रस्तो मुंहिंजी शाइरी बि आहे ऐं वॾे में वॾो महरक जेको मुंहिंजी शाइरीअ जो आहे शायदि इहा इन चोट अचण खां पोइ ॿियो को मुंहिंजो महरक न रहियो आहे। इहा चोट इन चोट ई मूंखे हिकु शाइर बणायो ऐं उनखां पोइ हिकु ॿियो वाक़ियो ॾाढो मुंहिंजी ज़िंदगीअ ते पंहिंजा असर छॾे वियो आहे। हुनजो शायदि मूंखां ज़िंदगी भर भुली सघां त मूं 2000 ईस्वीअ खां पंहिंजे हिन ॻोठ में नंढे ॻोठ में जेकी तालीम सफ़ा न हुई त मां उहो तालीम जे लाइ हिकिड़ो नंढिड़ो ॾीओ ॿारियो ऐं अलाह जी महिरबानी सां उहो ॾीओ हिन वक़्तु क्षमा जी सूरत या ईअं कंहिं चवंदा असां वॾे फानूसे जी शिकिल इख्तियार करे चुको आहे। पर वक़्तु ऐं हालतुनि मूंखे इन शइ इन जहाद में ॾाढी तकलीफ़ ॾिनियूं, पर मूंखां इहा शइ कॾहिं न विसरंदी जेको मुंहिंजे हिन अदबी लाइब्रेरी ऐं स्कूल खे दहशतगर्दनि तरफ़ां उन्हनि तरफ़ां राति जी गुनाही साड़े पियो। मुंहिंजी ज़िंदगी जा इहे ॿ वॾा ट्रेजिडी वाक़िया आहिनि, हिकिड़ो पंहिंजी घरवारी जी जुदाई मौतगी ऐं ॿियो मुंहिंजे स्कूल जी सड़नि लाइब्रेरी जी सड़नि। इहे शायदि मूंखां न विसरंदा। शाइर थियण जे लाइ मुताइली हुजणु ज़रूरी आहे। हा ज़ाहिर आहे, असल में शाइरी हिकु कुदरती इल्हाम आहे। उहो ईअं ज़रूरी कोन्हे त कोई माण्हू पढ़ियल हुजे, पढ़ियल मक़सदु दर्जा पढ़ियल हुजे त उहो शाइर थी सघे थो, न पढ़ियल हुजे नथो शाइर थी सघे। ईअं न आहे, असांजा न पढ़ियल बि त तमामु सुठा शाइर गुज़रिया आहिनि। उन्हनि जो असांखे जेको आहे सो कुदरती इल्मु आहे, उन्हनि खे कुदरत अहिड़ी दात ॾिनी आहे, उन्हनि खे इल्म जी ज़रूरत कान्हे का। ऐं किताब पढ़णु ईअं आहे त ॼणो हिकिड़े रस्ते जी रहनुमाई थिए थी, माण्हू खे ख़बर पवे थी त दुनिया जो अदब छा थो चए, असांजो अदब छा थो चए, पाकिस्तान जो अदब छा थो चए। ऐं मुताले मां इहा ॼाण मिले थी, हिकिड़ा नवां गज़ निकिरनि था ऐं नओं माण्हू खे पेचरो मिले थो लिखण जे लाइ। गज़नि जो हिकिड़ो जेको आहे सो नओं ज़ख़ीरो पढ़ण सां ऐं पढ़णु घुरिजे। पढ़ण सां वधीक माण्हू जे ज़हन जा दाग़ खुलनि था ऐं सुठो लिखी सघे थो, सुठो दौर में जीअं त हीअं मां हीअं खणी चवां त घर घर में प्रकार धरती विया तव्हांखे जेके अञा पोइते रहियल आहिनि या जेके हलनि था पिया पोइ दौर जा माण्हू उन्हनि जा कलाम पसंदि आहिनि या अॼुकल्ह जेके मॉडल जेके दौर जे हिसाब सां कलाम हलनि। असल शायदि हर दौर में दौर जो असरु रहियो आहे फनकारनि ते, अदीबनि ते, शाइरनि ते। इहो आहे हक़ीक़त आहे, पर हिन वक़्तु जेके फनकार आहिनि उहे पंहिंजे रस्ते ते लंघी विया। रस्तो इहो आहे त उन्हनि वटि न उस्ताद आहे बाक़ाइदा, न उन्हनि वटि रियाज़ आहे, न उन्हनि वटि हिनखे टाइम ॾियनि था बाक़ाइदे रियाज़ खे ऐं फनकारी खे हिकिड़ो माण्हू पार्ट टाइम जॉब करे सघियो आहे। पर ईअं न हुजे, असांजे करे सघी में तमामु वॾा गुज़रिया आहिनि, उन्हनि में मूंखे जेके पसंदि आहिनि मां लता मंगेशकर खे ॿुधो आहे। असांजी सिंध जी तमामु वॾी नाले वारी फनकार आहे मोहतरमा आबदा परवीन, उहा मूंखे ॾाढी वणंदी आहे। उनखां पोइ मरहूम सादिक फ़क़ीर जो आवाज़ु, उनजी गायकी ॾाढी मूंखे वणंदी आहे। इहे ॾाढा मूंखे
सर आवाज़ अदब में आवाज़ उस्ताद कहिड़ा आहे? हिन फील्ड में अचण खां पोइ मूंखे जेको लिखण जे लाइ या रहनुमाई जे माण्हूअ कई मूंखे उत्साहियो उहो साईं वीर सोमदास सईद आहे। ऐं हुन सां गॾु मुंहिंजो प्यारो दोस्त आहे नौजवान असांजो अमृतसर लेखक आहे प्यारो सईद सुमरो, उन बि तमामु घणी मुंहिंजी रहनुमाई कई आहे। उन बि हिन रस्ते ते मुंहिंजी इलाही अॻुवाणी कई आहे। उन सां गॾु सभु दोस्त उस्ताद आहिनि असांजा जेके असांखां सीनियर आहिनि जूनियर आहिनि, जेके असांजूं ग़लतियूं ॾसनि था या असांजी रहनुमाई कनि था, त मां सभिनी खे उस्ताद सम्झां थो। हिननि ॿिनि टिनि माण्हुनि या भाऊ अली आजिज़ आहे उनजी बि महिरबानी आहे, उन बि मुंहिंजी हर वक़्तु रहनुमाई कई आहे। मुंहिंजो बेसिकली जेके आउं उस्ताद चवां। कहिड़ा किताब मार्केट में आया या अचनि था या केतिरी तादाद में माना मार्केट में हले थो या इहा शइ माना नौजवान? असल में 2003 में मुंहिंजो पहिरियों किताबु छपियो, मुंहिंजे प्यारे दोस्त सईद सुमरे छपियो, गुजरा गुड़ा मेरा गल। उहो मुंहिंजो पहिरियों ख़ुशी दुखी ॾाढी पहिरियों किताबु ऐं शुक्र अलहमदिल्ला उन किताब खे ॾाढी सुठी मोट मिली। उन खां पोइ ई ताज़ो ई उन सां गॾु ई 2005 में वरी ॿियो किताबु भाउ सईद सुमरे छपियो चंड नेड़नि में, उनखे ॾाढी सुठी मोट मिली माशाल्लाह। उहो मार्केट में असांजो हली वियो दोस्त पढ़ंदड़ चाहियो। उन खां पोइ 2012 में मुंहिंजो टियों किताबु छपियो प्यार पंछण ऐं वफ़ा, उहो मार्केट मां शुक्र अलहमदिल्ला उहो उनखे ॾाढी सुठी मोट मिली। हाणे मुंहिंजो चोथों किताबु अचे थो रिसेंटली 2020 जे जनवरी में, सूंहं जो तवाफ़। 4 किताब इहे कंप्लीट ऐं उन सां गॾु 4-5 किताबनि में दोस्तनि मूंखे गॾियल किताबनि में छपियो आहे, जंहिंमें ख़ासि करे पंहिंजे असांजे साईं सैयद मुख्तियार शाह जो किताबु हुयो गॾियल दोस्तनि सां, उन बि मूंखे पंहिंजी किताब में जाइ ॾिनी। उन सां गॾु मुंहिंजो दोस्त आहे रहीम उमर पुट जो, उन बि हिकिड़ो किताबु छपियो, उन में बि उन मूंखे जाइ ॾिनी। उन सां गॾु वाइन जो किताबु आहे मुबीन हुजनि ताज़ो उहो हाणे हिन साल में ई छपियो आहे, उन में बि हुन मूंखे शामिलु कयो आहे। ऐं असांजे खैरपुर जे ज़िले खैरपुर जे अदीबनि जो साईं कोसर बोड़ो साहिबु तमामु सीनियर ब्रॉडकास्टर शाइर आहे, उन हिकु किताबी सिलसिलो शुरू कयो आहे खैरपुर ज़िले जा अदीब। उन में बि साईं मूंखे सर्जन हाल में तमामु सुठी जॻह ॾिनी आहे, उन में शामिलु कयो आहे। सम्झो इहे 4 किताब उन्हनि में असां ख़रीद कई, 4-8 किताब। बाक़ी जेको आवाज़ आहे उहो बाक़ी आहे, मुंहिंजी कहाणियूं आहिनि छपियूं आहिनि, इंशाल्लाह उहो किताबु छपियो आहे। उन सां गॾु जेके मज़मून आहे मताला वग़ैरह या दोस्तनि किताब ते राया लिखा आहिनि, उन्हनि जो किताब जो आहे शाइरी त हले हले जेसिताईं ज़िंदगी आहे शाइरी आहे। साईं खे मौसम कहिड़ी वणंदी आहे? मौसम त अलाह साईं जी सभु जोड़ आहे ठहियलु आहे, फितरी अमल आहे। मौसम सभु सुठियूं आहिनि, पर हर माण्हूअ खे मां सम्झंदो सभु माण्हुनि खे ॿाहिरि जी मौसम वधीक प्यारी लॻंदी आहे, ख़ासि करे ॿाहिरि जे टाइम शाइर जे लाइ इहो सम्झो गिज़ा आहे ॿाहिरि जो मौसम। महिरबानी सर, तव्हां सां मिली ॾाढो सुठो थियो। ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़नि खे को मैसेज या को पैगाम नौजवान जेके भाउ आउं त हिकिड़ो फ़क़ीर माण्हू आहियां, नंढड़ो माण्हू आहियां, मां को वॾो माण्हू, मुंहिंजो पैगाम कोन्हे, मुंहिंजो हिकिड़ो नंढो अर्ज़ु आहे त असांखे इंसानियत सां मोहबत करणु घुरिजे, इंसानियत सां नफ़रत न करणु घुरिजे, पंहिंजी धरती पंहिंजी सकाफ़त पंहिंजी ॿोलीअ सां मोहबत करणु घुरिजे, पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि सां मोहबत करणु घुरिजे। साईं शाइरीअ जो को नंढड़ो इस्म असांखे ॿुधायो। तूं टिली त रस्ता चारा चिमकनि, तूं टिली त रस्ता चारा चिमकनि, तूं मुर्की त बनियूं 12 चिमकनि, तूं टिली त रस्ता चारा चिमकनि, तूं मुर्की त बनियूं 12 चिमकनि, दिलि में तुंहिंजूं ईअं संभारूं आहिनि, दिलि में तुंहिंजूं ईअं संभारूं आहिनि, जीअं उप में चंड तारा चिमकनि, तूं मुर्की त बनियूं 12 चिमकनि। लुड़क आबशारनि जे अखिड़ियुनि में, लुड़क आबशारनि जे अखिड़ियुनि में, जबलनि मथे ककर कारा चिमकनि, तूं मुर्की त बनियूं 12 चिमकनि, तूं टिली त रस्ता चारा चिमकनि। तुंहिंजे नेड़नि जा ॾिया रोशन, तुंहिंजे नेड़नि जा ॾिया रोशन, निर्मल ई सभु निज़ारा चिमकनि, तूं मुर्की त बनियूं 12 चिमकनि। तूं जिते रहंदो हूंदे जानी, तूं जिते रहंदो हूंदे जानी, उन घर जा दरियूं दर सारा चिमकनि, तूं मुर्की त बनियूं 12 चिमकनि। पंहिंजो हथु बाज असां ते रखी, पंहिंजो हथु बाज असां ते रखी, उहे गुनाहगार हाकिम पारा चिमकनि, तूं मुर्की त बनियूं 12 चिमकनि, तूं दिली त रस्ता चारा चिमकनि। असांजे चैनल लाइ थोरो ॾिसंदड़नि खे को मैसेज ॾियो या असांजे चैनल जे बारे में कुझु तव्हां। माशाल्लाह तमामु बहितरीनु असां वटि इहे जॾहिं खां नेट ते जो सिलसिलो शुरू थियो आहे, इंटरनेट ते ॾाढो इहो रुझान वधियो आहे, ऐं जेका सोशल मीडिया आहे हुन ॾाढी तरक़ी कई आहे, हुनखे असां फ़ाइदा पिया आहिनि। ऐं तव्हांजो जेको राजा शकील फनी जेको आहे चैनल आहे यूट्यूब जो चैनल तमामु बहितरीनु आहे। मां पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे
दोस्त आहिनि मुफ्ती वासि सर तव्हांजे चैनल खे ॾिसनि असां बि ॾिसूं था तव्हांजे चैनल तमामु मज़ा ऐं सुठियूं जेके नसीहत वारी नंढड़ी ॻाल्हियूं महिनत आहे साईं। अदब बि आहे शाइरी बि आहे तव्हांखे सुठा गीत बि मिलंदा हिते मज़ा बि मिलंदो तव्हांखे ऐं हिन बोरियत जे दौर में जिते माण्हू हिक ॿिए सां मिलण बि पसंदि टाइम नथो कढी सघे हिन दौर में अहिड़ो सुठो चैनल ॾियणी आहे एॾो सुठो चैनल लाइ कमु करणु तमामु सुठो कमु कयो था तव्हांजी दोस्त महिरबानी सर तव्हांजे हिन चैनल खे ॾिसनि महिरबानी साहब महिरबानी तव्हां आया आहियो नाज़रीन मूंखे ॾिना इजाज़त ज़िंदगी रही त वरी कंहिं ॿी कंहिं शख़्सियत सां हाज़िर थींदासीं त मुंहिंजो चैनल ज़रूरु विज़िट कंदा चैनल खे लाइक कंदा शेयर कंदा त जीअं तव्हां अव्हांजे दोस्तनि जी